الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم. قل أطيعوا الله والرسول فإن تولوا فإن الله لا يحب الكافرين. إن الله اصطفى آدم ونوحا وآل إبراهيم وآل عمران على العالمين ذرية بعضها من بعض والله سميع عليم. إذ قالت امرأة عمران رب إني نذرت لك ما في بطني محررا فتقبل مني إنك أنت السميع العليم. فلما وضعتها قالت رب إني وضعتها أنثى والله أعلم بما وضعت وليس الذكر كالأنثى وإني سميتها مريم وإني أعيذها بك وذريتها من الشيطان الرجيم. فتقبلها ربها بقبول حسن وأنبتها نباتا حسنا وكفلها زكريا. كلما دخل عليها زكريا المحراب وجد عندها رزقا قال يا مريم أنى لك هذا قالت هو من عند الله إن الله يرزق من يشاء بغير حساب. هنالك دعا زكريا ربه قال رب هب لي من لدنك ذرية طيبة إنك سميع الدعاء. فنادته الملائكة وهو قائم يصلي في المحراب أن الله يبشرك بيحيى مصدقا بكلمة من الله وسيدا وحصورا ونبيا من الصالحين. قال رب أنى يكون لي غلام وقد بلغني الكبر وامرأتي عاقر قال كذلك الله يفعل ما يشاء. قال رب اجعل لي آية قال آيتك ألا تكلم الناس 3 أيام إلا رمزا واذكر ربك كثيرا وسبح بالعشي والإبكار. صدق الله العظيم. चो जेकॾहिं मोहब्बत कयो था तव्हां अल्लाह ताला सां पोइ ताबेदारी कयो तव्हां मुंहिंजी त मोहब्बत कंदो तव्हां सां अल्लाह ताला ऐं माफ़ फरमाईंदो तव्हांजे लाइ तव्हांजा गुनाह। अल्लाह ताला बख़्शणहार बाझारो महिरबान आहे। चो फर्मा बरदारी कयो अल्लाह ताला जी ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। पोइ जेकॾहिं फिरी विया पोइ बेशक अल्लाह ताला नथो मोहब्बत करे काफ़रनि सां। बेशक अल्लाह ताला चूंडियो आदम अलैहिस्सलाम खे ऐं नूह अलैहिस्सलाम खे, इब्राहिम अलैहिस्सलाम जे आल खे, इमरान जे आल खे, जहाननि ते औलाद खे। कुझु इन्हनि मां कुझु खां हुया। अल्लाह ताला ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। जंहिं वक़्तु चयो इमरान जे घरवारी ए रब मुंहिंजा बेशक मां बासी आहे तुंहिंजे लाइ माफ़ी बतनी मुहर्ररन जेको कुझु मुंहिंजे पेट में आहे आज़ादु कयल पोइ क़बूल कर मूंखां बेशक तूं ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहीं। पोइ जॾहिं ॼणियईं ॾींहं खे रखियईं ॾींहं खे चई ते रब मुंहिंजा बेशक मां ॼणियो आहे इन खे छोकिरी रखियो आहे मां इन खे छोकिरी ऐं अल्लाह वधीक ॼाणंदड़ आहे उन शइ खे जो ॼणियईं। ऐं नाहे पुट
या छोकिरो मिसाल न्याणी जे या छोकिरी जे। ऐं बेशक मां नालो रखियो आहे इन जो मरियम, ऐं बेशक मां पनाह में थी ॾियां इन्हीअ खे तुंहिंजे ज़रिए सां ऐं उन जे औलाद खे शैतान तड़ियल खां। पोइ क़बूल फ़रमाए इन खे उन जे रब सुहिणो क़बूल करणु ऐं वधाए इन्हीअ खे वधाइणु सुहिणो। ऐं परवरिश कई इन जी ज़करिया अलैहिस्सलाम जॾहिं जो दाख़िल थींदो हो इन्हीअ ते ज़करिया अलैहिस्सलाम महराब में त लहंदो हो इन्हीअ वटि रिज़्क़ खे। चई ए मरियम काथां खां आहे तुंहिंजे लाइ हीअ? चई थी इहो अल्लाह जे तरफ़ां आहे। बेशक अल्लाह ताला रिज़्क़ ॾिए थो जंहिंखे चाहे बिना हिसाब किताब जे। उते दुआ घुरी ज़करिया अलैहिस्सलाम पंहिंजे रब खां, ए मुंहिंजा रब हिबो कर, गिफ्ट कर, अता कर मूंखे पाण वटां सुठी औलाद, पाक बाज़ औलाद, बेशक तूं ॿुधंदड़ आहीं दुआउनि जो। पोइ सॼो उनखे मलाइक, हालांकि इहो बीठो नमाज़ पढ़े पियो महराब में, बेशक अल्लाह ताला ख़ुशख़बरी ॾिए थो तोखे यहया अलैहिस्सलाम जी, जेको तस्दीक कंदड़ आहे अल्लाह जे कलमे जी, ऐं सरदार आहे, ऐं रोकियल आहे, हसूर आहे, ऐं नबी आहे, नेकोकारनि मां आहे। अर्ज़ु कयईं, चयईं ए रब मुंहिंजा कीअं हूंदो मुंहिंजे लाइ पुट छोकिरो, हालांकि पोती आहे मूंखे पोड़प ऐं घरवारी मुंहिंजी संढ आहे। फ़रमायो अल्लाह ताला, फ़रमाई अहिड़ी तरह कंदो आहे अल्लाह ताला जेको चाहींदो आहे। अर्ज़ु कयईं, चयईं ए मुंहिंजा रब बणा तूं मुंहिंजे लाइ, कर तूं मुंहिंजे लाइ का निशानी। फ़रमायो अल्लाह ताला त तुंहिंजी निशानी आहे जो न ॻाल्हाईंदे तूं माण्हुनि सां 3 ॾींहं मगर इशारनि सां। ऐं ज़िकिर कर तूं पंहिंजे रब जो, यादि कर तूं पंहिंजे रब खे घणो, ऐं तस्बीह पढ़ तूं शाम ऐं सुबुह। सूरह आल इमरान जो 4हों रुकू, 3 सिपारे तिलकर रसुल जो 12हों रुकू, आयत नंबर 30 खां आयत नंबर 41 ताईं मुकम्मल रुकू तर्जुमे समेत तिलावत कयोसीं। इन्हनि आयात जो मुख़्तसर तफ़सीर हिन तरह आहे जो पहिरीं आयत में अल्लाह ताला फ़रमायो, जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मुहबत था कयो त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी करणी पवंदी। मुहबत हिकिड़ी मख़फ़ी शइ आहे, कंहिंखे कंहिं सां मुहबत आहे या न आहे, घटि आहे या वधि आहे, उन जो को पैमानो मुक़ररु न आहे, सवाइ इन जे जो उन जे हालात ऐं मामलात मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिन माण्हू खे हिन सां मुहबत आहे, केतिरी आहे, कीअं आहे। उन जूं कुझु निशानियूं ऐं अलामतूं हूंदियूं आहिनि जो उन मां माण्हू महसूसु करे वेंदो आहे, सुञाणे वेंदो आहे। जेके माण्हू अल्लाह सां मुहबत जा दावेदार ऐं महबूबियत जा मुतमनी तमन्ना करण वारा आहिनि, अल्लाह ताला उन्हनि खे हिननि आयतुनि में पंहिंजे मुहबत जो मइयार ॿुधायो। याने जेकॾहिं दुनिया में कंहिं खे पंहिंजे मालिक हक़ीक़ी जी मुहबत जी दावा आहे त उन ते लाज़िम आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी करे। अल्लाह जी मुहबत तॾहिं हासिल थींदी जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कबी, ऐं अल्लाह जे मुहबत जी परख नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताबेदारी सां थींदी। जंहिंजी जेतिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत ताबेदारी सईं जन जे सुन्नत ते अमल हूंदो, उन जी ओतिरी अल्लाह ताला सां मुहबत हूंदी। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी अल्लाह ताला जी मुहबत आहे, फर्मा बरदारी आहे। उन खां बाद वारी आयत में अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूअत ऐं रिसालत में जिन माण्हुनि खे शक ऐं शुबो हुयो उन जी तरदीद फ़रमाई, ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूअत ऐं रिसालत खे
अंबियाए साबिकीन जा मिसाल ॾेई करे बयानु फ़रमायो त जीअं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम, नूह अलैहिस्सलातु वस्सलाम, आल इब्राहीम, आल इमरान, इहे सभु नबी गुज़रिया, इन्हनि जी नबूअत बरहक़ हुई, त हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम भी आल इब्राहीम, हुज़ूर हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम जे औलाद मां हिकिड़ो बरहक़ ऐं सचो नबी आहे। जे उन्हनि जे नबूअत में कोई भी शक कोन्हे। आका मदनी आख़िर ज़मान ख़ातमुन नबीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूअत में भी कोई शक कोन्हे। इहो अंबिया जे नबूअत जो सिलसिलो बरहक़ आहे, सच आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी भी ख़त्म नबूअत बरहक़ ऐं सच आहे। उन खां पोइ 3 आयत में अल्लाह ताला इख़्तिसार सां इमरात इमरान जी ॻाल्हि बयानु फ़रमाई आहे। इमरान अल्लाह जो बरगुज़ीदा बंदो, नेक सालेह माण्हू हुयो, बैतुल मुक़द्दस जो पेशमाम हुयो। उन जे घरवारी जंहिंजो नालो किन तफ़सीरनि में हन्ना अचे थो, हन्ना, उहा जॾहिं हमल वारी थई त उन बास बासी त मुंहिंजे पेट में जेको ॿारु हूंदो उनखे मां अल्लाह जे घर जे ख़िदमत जे लाइ मुक़ररु करे छॾींदुमि। इहा बास बासी हई त उनखे मुहर्रर करे छॾींदुमि। मुहर्रर चइबो हो त जंहिंखे दुनिया जे सभु असबाब ऐं शयुनि ऐं दुनियादारी खां कटे करे अल्लाह ऐं दीन जे लाइ छॾे ॾियणु, इनखे चइबो आहे मुहर्रर। पोइ उन जा बास बासी ही बास बासण खां पोइ अल्लाह खां दुआ पई घुरे, फ़तक़ब्बल मिन्नी, मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी इन बास खे क़बूल फ़रमाइजां, तूं दुआऊं बि ॿुधंदड़ आहीं। पोइ जॾहिं इमरात इमरान, हज़रत इमरान जी घरवारी ॿारु ॼणियो त ॿारु हुयो न्याणी। त हाणे न्याणी खे कीअं बैतुल मुक़द्दस जे ख़िदमत जे लाइ छॾे, ऐं न्याणी ॿारु जेको पुट ख़िदमत सरअंजाम ॾेई सघंदो आहे, उहो न्याणी न ॾेई सघंदी आहे। पोइ अर्ज़ु कई त रब, तुंहिंजे इल्म में आहे त इहा त न्याणी ॼमी पई आहे ऐं इहो पुट जे मिसाल न आहे, ऐं इन जो मां नालो रखियो आहे मरियम। इन खे तुंहिंजे पनाह में थी ॾियां ऐं इन जे औलाद खे बि तुंहिंजे पनाह में थी ॾियां शैतान मरदूद खां। पोइ तफ़सीरनि में अचे थो त जॾहिं ॿारु ॼमंदो आहे त शैतान उनखे रुॻो हणंदो आहे, जंहिंजे करे ॿारु ॼमण खां पोइ फ़ौरन चीख कंदो आहे या रड़ कंदो आहे। जिन डिलेवरियूं ॾिठियूं आहिनि त उन्हनि खे इहा मालूम आहे, ॿारु जीअं ई ॼमंदो आहे, ॼमण सां ॿारु रोइणु शुरू कंदो आहे, रड़ कंदो आहे, त इहो शैतान उनखे रुॻो ॾींदो आहे, सवाइ हज़रत मरियम अलैहिस्सलात जे ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे। छो त दुआ इहा घुरी त रब साईं इनखे शैतान मरदूद खां पंहिंजी पनाह अता फ़रमाइजां। पोइ अल्लाह ताला उनखे पनाह अता फ़रमाई। पोइ जॾहिं बीबी मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम पैदा थी त उनजो वालिद हज़रत इमरान दुनिया खां रुख़सत थी वियो। हाणे उनखे इहो ई हुकुम थियो त इहा न्याणी हज़रत बीबी मरियम तूं बैतुल मुक़द्दस जे हवाले कर। उन बैतुल मुक़द्दस जा जेके आबिद ऐं ख़िदमत गुज़ार हुया, उन्हनि में नबूअत जे मिलण खां पहिरियों हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम बि हुयो, ऐं उहो हज़रत बीबी मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मासी हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारी हुई। पोइ हाणे हज़रत बीबी मरियम अलैहिस्सलाम बैतुल मुक़द्दस जे ख़िदमत जे लाइ वक़ुफ़ थियल हुई। पोइ परवरिश बि उते जेके उन जा इबादत गुज़ार हुया उन्हनि जे में अचे पई। पोइ उन्हनि चयो त केरु हिन जी परवरिश करे? समूरनि इबादत गुज़ारनि ख़िदमत गुज़ारनि चयो त असां हिन जी परवरिश कंदासीं।
पोइ अची ॻाल्हि बीठी कुणे ते त कुणो था विझूं त केरु इन जी परवरिश करे। हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मां वधीक हक़दार आहियां, छो त इन जी मासी मुंहिंजी घरवारी आहे। पोइ बि ॿियनि ख़िदमत गुज़ारनि इहा ॻाल्हि न मञी, उन्हनि साॻियो मुतालबो रखियो त असांखे मिले। हर हिकिड़े जी तमन्ना हुई त परवरिश जो हक़ असांखे मिले। पोइ कुणा विधऊं, कुणे जे ज़रिए सां हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे हज़रत बीबी मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम जी परवरिश मिली। अल्लाह साईं उनखे पंहिंजे इन बास में क़बूल फ़रमायो ऐं उन जी सुहिणी परवरिश फ़रमाई ऐं उन जे परवरिश हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे मिली। पोइ हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम उन जे लाइ हिकिड़ी दाई मुक़ररु कई जेका उनखे थञ वग़ैरह प्यारींदी हुई। ऐं हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ॿाहिरि निकिरी वेंदा हुआ त पोइ हिकिड़ो कमिरो हुजरो जंहिंखे चइजे उन में हज़रत बीबी मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम खे बंदि करे वेंदा हुआ। पोइ जॾहिं हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम वापसि आया त ॾिठऊं त हज़रत बीबी मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम वटि बिना मौसम जे मेवा उन जे हुजरे में उन जे कमरे में मौजूदु आहिनि। सवाल कईसि अना लकी हाज़ा, हे मेवा जिन जी का मौसम कोन्हे, जो इन्हनि जो कोई पहुचाइण वारो कोन्हे, कमरे खे तालो, कमरो बंदि, अना लकी हाज़ा, हे काॾऊं? जवाबु ॾिनईसि क़ालत हुअ मिन इंदिल्लाहि, अलाह जे तरफ़ां आहे। अलाह इहो आहे, कंहिं मौसम जो मोहताज कोन्हे, कंहिं असबाब जो मोहताज कोन्हे, कंहिं वसाइल जो मोहताज कोन्हे। बंदि कमरनि में बिना मौसम जे खाराइण वारी ज़ात अल्लाह ताला जी आहे। इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशा बिग़ैर हिसाब, अल्लाह रिज़्क़ ॾे थो जंहिंखे चाहे बिना हिसाब किताब जी। हाणे बीबी मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम कहिड़ी महिनत, कहिड़ी मज़दूरी, कहिड़ा असबाब इख़्तियार कया, अल्लाह खाराए त ईअं खाराइण ते क़ादिर आहे, बिना असबाब जे, बिना जेको आहे रिज़्क़ ॾियणु चाहे रिज़्क़ उन्ही जे हथ में आहे, बिना हिसाब किताब जे। हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम इहो ॾिसी हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम बि पोढ़ो थी वियो, वार अछा थी विया हुअसि, जिस्म जा हॾा कमज़ोर थी वियासीं। इहा ॾिसी करे हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम उते ई उते पंहिंजे रब खां दुआ घुरी, रब मूंखे बि औलाद अता फ़रमा। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम खे बि औलाद कोन हुई। रब साईं पाकीज़ा औलाद अता फ़रमा, दुआउनि जो ॿुधण वारो तूं आहे। हिते जीअं बिना असबाब जे मेवा थो खाराए, बिना मौसम जे मेवा खाराए थो, मुंहिंजे जिस्म में सघ कोन्हे, ज़ाहिरी असबाब कोन्हनि, पर तूं क़ादिर आहे। पोइ अल्लाह ताला उन जे दुआ खे क़बूल फ़रमायो। फ़नादतहुल मलाइका, हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम निमाज़ में मशगूल, अल्लाह मलाइके मोकिलियो महराब में, हुजरे में। हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम निमाज़ पियो पढ़े, अल्लाह जो मलाइक अची करे बिशारत ॾिनईंसि, अन्नल्लाह युबश्शिरुका बियहया, पुट जी मुबारक हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम खे अल्लाह ॾिनी बज़रिए मलाइक जे, पुट जो नाले समेत यहया। यहया नालो अल्लाह जे तरफ़ों मुक़ररु थी आयो, मुसद्दिक़न बिकलिमतिन, जेको अल्लाह जे हुक्मनि जी। वरी अल्लाह ताला हज़रत यहया अलैहिस्सलाम जो औसाफ़ बि बयानु फ़रमायूं। सरदार बि आहे, हसूर, हसूर चइबो आहे जंहिंजो पंहिंजे नफ़्स खे लज़्ज़ात खां रोकण वारो, इन खे चइबो आहे हसूर, लज़्ज़त खां रोकण वारो, मुबाह ख़्वाहिशनि खां बचण वारो। इहो हज़रत यहया अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़ुसूसियतूं हुयूं। अल्लाह ताला हज़रत यहया अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे अता फ़रमायो। सिर्फ़ु पुट न, नालो बि रखी ॾिनईंसि ऐं नबी बि बणाए ॾिनईंसि। अल्लाह तारीफ़ बि कयसि त नबी बि बणाए ॾिनोमांइ, सालेह पुट अता फ़रमायोमांइ। अल्लाह इहो आहे। पोइ वरी हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ खां बाद में पोइ वरी उनखे पंहिंजे इन उमिरि ते अजब लॻो त हाणे त मां वार अछा, जिस्म कमज़ोर, हॾा कमज़ोर, एॾी वॾी उमिरि, मुंहिंजी घरवारी संढ थी चुकी आहे, ज़ाहिरी असबाब नज़र ई कोन था अचनि। अन्ना यकूनु ली ग़ुलाम, मुंहिंजा रब, इहो मुंहिंजे लाइ पुटु कीअं थींदो? इहो शक ऐं तरदुद जे बुनियाद ते न हुयो, बल्कि इहो ख़ुशी में हूंदो। कॾहिं कॾहिं ख़ुशी में माण्हू खे कंहिं ॻाल्हि ते यकीन न ईंदो आहे त इहो वरी कीअं थी सघंदो। अल्लाह ताला जे हुकुम ते हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम खे मुकम्मल यकीन, पर ख़ुशी में रब साईं खां पुछे पियो, रब साईं मुंहिंजे लाइ पुटु कीअं हूंदो? मुंहिंजी वॾी उमिरि थी वई आहे, मुंहिंजी घरवारी जेको आहे संढ बणिजी चुकी आहे। अल्लाह जवाबु ॾिनसि,
कज़ालिक अल्लाह यफ़अलु मा यशा, अल्लाह ईअं ई कंदो आहे जेको कुझु चाहींदो आहे। अल्लाह असबाब जो मोहताज थोरई आहे, तव्हां असां असबाब जा मोहताज हूँ, अल्लाह जे लाइ कुन फयकून बस। वरी अल्लाह साईं खे अर्ज़ु कयईं, रब साईं भला का निशानी इजाल ली आया, का निशानी? अल्लाह ताला फरमायसि निशानी इहा आहे त तूं जेको आहे 3 ॾींहं ॻाल्हाए न सघंदे इला रमज़ा, इशारनि सां। निशानी इहा आहे। ऐं इन विच में तूं इन्हनि जे दरमियान पोइ अल्लाह जो ज़िक्र बि घणो कजां, तस्बीह सुबुह शाम कजां। पोइ अल्लाह ताला पंहिंजी महिरबानी फरमाई, ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे औलाद अता फरमाई। अॼोके इन सॼे रुकू में जेको बि असां पढ़ियोसीं, इहे सभु शयूं असबाब खां मथे आहिनि। असबाब दुनिया जा जिथे खुटनि था, अल्लाह पंहिंजे दुनिया में कुदरत ॾेखारे फरमायो त मां कंहिंजो मोहताज न आहियां। वरी इंशा अल्लाह ताला ईंदड़ रुकू में हज़रत बीबी मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम जो किस्सो आहे। हज़रत बीबी मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम खे कुझु अल्लाह ताला अहकाम अता फरमाया। इहो कुणो कीअं निकितो उनजो आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो बयानु आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जा मोजज़ात आहिनि। इंशा अल्लाह ज़िंदगी रही सुभाणे वारे रुकू में इहो तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद्दुनिया हसनतु व फ़िल आख़िरति हसनतु व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व सहबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अल बैति अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।